अरे यार घड़ी चलाए जेकॾहिं मां हिन जो करे चयो मञा दिलि में हिकिड़ो वहम आयो घड़ीअ लाइ पोइ मञींदी मां त न भला थोरे बचे खे बचाया फौरन अल्लाह ताला हुन ॿार खे ज़बान ॾिनी ओ अम्मा ख़बरदार मता खटियल बाज़ी हाराए हीअ जन्न बाहि न थी हीअ जन्नत थी मां त वञा थो पर तुम बि अच वो बचड़ो तो उन बाहि में सड़ी वियो उहा फिरौन जी बानी बि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वियो हिकिड़ी महलात ॾिठई उहा महलात जेके पूरी दुनिया जा बादशाह कठे थी वञनि उन महलात जो ज़रो बि बणाए नथा सघनि अल्लाह जे महबूब पुछो ए जिब्राइल कंहिंजी महलात अल्लाह जा महबूब ही जेको आहे फिरौन जे बानी जी महलात जहिड़े वक़्तु ही ॾिसे थी हज़रत आसिया दिमाग़ खुले थो ऐं चए थो त मूसा जो रब हक़ आमंत रब मूसा व हारून मां ईमान आंदो आहे मूसा जे रब ते हारून जे रब ते ए फिरौन तूं नकुली रब आहे असली रब उहो तूं कूड़ो रब आहे सचो रब उहो फिरौन खे गुस्सो अचे वियो जंहिंसां मां ज़िंदगी मोहबत कई आहे हिन जी हर ॻाल्हि मञी आहे ऐं हीअ जेकी आहे मूंसां बग़ावत थी करे वठो उन नाज़ुक बदन औरत खे जेके फिरौन अज़ाब पियो ॾिए त उहे जलाद बि ॾकनि पिया त किथे ठही न वञनि असां न बर्बाद थी फिरौन जे घरवारी खे अज़ाब तकलीफ़ ॾियण का मज़ाक त न हूंदी न पोइ जहिड़े वक़्तु हुनखे पत्थर ऐं शीशा ऐं लो हुन जे जिस्म में हणनि पिया हो बि ॾकनि पिया अल्लाह क़ुरान बणाए छॾियो सूरत तहरीम जो आख़िरी ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु इम्राअत फिरौन इज़ क़ालत रब्बि इब्नि इंदक बैतन फिल जन्नत व नज्जिनी मिनल फिरौन व अमलिही व नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन छा चयो ए मोमिनो तव्हां मुंहिंजे लाइ मिसाल थो ॾियां हाणे केॾा ॾंडा आहियो केॾा ताक़त वारा आहियो केॾा दौलत वारा आहियो हाणे हिननि औरतुनि खां बि तव्हां गयो गुज़रियो असांजे लाइ हीअ ॻाल्हि अलाह जी चवण असांजे लाइ केॾी शर्मस्तार आहे या न अरे हुआ औरत त ॾिसो एॾी नाज़ुक बदन जंहिंजे लाइ ऐशी ऐशो मौला तूं इज़त ई शोहरत ई हर शइ सभु दाव ते लॻाए कई कंहिंजे लाइ रब जे रज़ा जे लाइ आख़िरी चवनि था फिरौन चए थो हाणे बि वर मुंहिंजी तोसां मुहबत आहे हाणे बि हिननि चइनि खां बाज़ अच मुंहिंजी उहा ई घरवारी आहे इहा महलात तुंहिंजी आहे इज़त तुंहिंजी आहे घर तुंहिंजो आहे शहर तुंहिंजो आहे हर शइ तुंहिंजी आहे जलादनि जे हथ में उहे लोह जंजीर उहे हर शइ उन्हनि जे हथनि में आहे ऐं फिरौन चए थो पत्थर उन्हनि जे हथनि में आहे जे कॾहिं नथी मञे त हिननि पत्थर सां कुचलियो हाणे हुन छा थी चए केरु थो ॿुधाए असांखे त क़ुर ते एतबार करिणो आहे क़ुर सचो आहे या न आहे एतबार आहे न रब बिनली छा चई अल्लाह मिसाल तो दे ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु इम्राअत फिरौन इज़ क़ालत रब्बि इब्नि इंदक बैतन फिल जन्नत व नज्जिनी मिनल फिरौन व अमलिही व नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन हे मोमिनो मां तव्हांजे लाइ मिसाल थो ॾियांव तव्हां छो नथा मुंहिंजे दीन जे लाइ उठो हिकिड़ी नाज़ुक बदन औरत आहे केॾी बग़ावत करे थी पंहिंजे मुड़ुस सां हिन दीन खे ग़ालिब करण जे लाइ अल्लाह जी मुहबत में अल्लाह के कानून खे नाफ़िज़ करण जे लाइ ऐं शैतानी कानूननि खे ख़तमु करण जे लाइ रुश्वत खे छा थी चए ज़ालिम क़ौम ज़ालिम छा कंदी रुश्वत बेमानियूं चोरियूं बेहयायूं ठगी ॿ नंबरी
छाती जे रब बिनली इंदक बेतन, ओ अल्लाह मूंखे पंहिंजे नज़दीक घर ॾे। छाची ओ अल्लाह मूंखे पंहिंजे नज़दीक घर ॾे। व नजनी मिनल फिरौन व अमली, ओ अल्लाह जेके फिरौन आहे हिन जा अमल आहिनि इन्हनि खां मां तोखां पनाह थी घुरां। असां घुरऊं था त हिते जेको अमल हलनि था उन्हनि खां पनाह कॾहिं घुरऊं था? छो असां घुरऊं? छो त असांखे वेठा आहिनि न उहो ॾसण वारा, त तव्हां जीअं तीअं कहिड़ा कहिड़ा पंहिंजो पाण में आहियूं। असांखे रुॻो रिश्वत ॾियो खारायो। रिश्वत बाज़ार उहो ई गरम आहे न। वनजनी मिनल क़ौम ज़ालिमीन, इन ज़ालिम क़ौम को पनाह ॾे, इन बेइंसाफ़ क़ौम को पनाह ॾे, इन रिश्वत खोर क़ौम को पनाह ॾे, इन सूद वारी क़ौम को पनाह ॾे, इन ज़ालिम क़ौम को मूंखे पनाह ॾे। असां कॾहिं घुरी आहे? हे क़ुरान मिसाल तो ॾे। सूरत तहरीम 28 सिपारो। नाज़ुक बदन औरत आहे। अल्लाह मां तोखां पनाह थी घुरां। हे ज़ालिम मुंहिंजे मथां बीठा, हुननि पत्थर उछलायो मगर अॻ में ई अल्लाह ताला रूह परवाज़ करे छॾियो ऐं सिधी सिधी जन्नत में हली वई। वञ हीअ तुंहिंजी ऐं बेहद किताब लिखनि था महशर जे मैदान में अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारी बणिजी करे उथनि ऐं और तुंहिंजी सरदार हूंदी। छाजो उन शइ जो बदिलो आहे त पंहिंजी जान। त हाणे मां तव्हांजे आॾो टाइम बि घणो थी वियो आहे।